إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر. وقال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. فقد قال الله تبارك وتعالى في شان حبيبه محمد صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. دل کے محبت سا مدینہ دے سائیں تے ڈاڈھا درود شریف پڑھو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. توحید کی امانت سینوں میں ہے ہمارے آسان نہیں مٹانا نام و نشان ہمارا. باطل سے ڈرنے والے آسمان نہیں ہم سو بار کر چکا ہے تو امتحان ہمارا. محترم دوستو پیارا بزرگو تمام شہر ھالا میں اساں جو محترم سائیں حافظ دعوت برکات العالیہ کی دعوت حاضر کیا ہے. الحمدللہ جمع غفیر ہیرو انتظام ان سے جی نشاندہی کرے رہے ہے تو جماعت چست ہے ان پروگرام کے ٻدھण جے موڈ میں آهي. جن بھی دوستن تعاون کयो ہے ہیرو سارو وڈو عظیم انتظام کयो ہے. اللہ تبارک و تعالی انہن جو روپیو پنहिंजी بارگاہ میں مقبول و منظور فرمائے کرے تمام سان سبنی جے لاءِ نجات جو ذریعو بڻائے. آمین چو. موجودہ محترم دوستو ہن پروگرام جو عنوان ہے ساقی کوثر عظمت اہل بیت عظمت صحابہ رضوان اللہ علیہم اجمعین. ان نسبت سان मां जेका सूरत पढ़ी आहे उहा बि इन ई मौज़ूअ जी निशानदेही थी करे। तमाम नंढी सूरत इहा आहे जेका सूरत असां तव्हां सभिनी खे तक़रीबन यादि आहे, पर इन सूरत जे तर्जुमे ॾे ऐं मफ़हूम ॾे असां ई तव्हां कॾहिं तवजो ऐं गौर शायदि न कयो हुजे। मोहतरम दोस्तों, प्यारा बुजुर्गो,
ہی جو عظیم شان پروگرام آئے یہ آخرت کی تیاری کے لائے تا آخرت سدھری پوے آخرت چنگی تھی پوے آخرت کی زندگی لا تمام وڈی محنت کی ضرورت ہے پر محنت اساں کھا پجے نٿي جڑے نمونے سان ایک ماण्هو دوا دے لاءِ ڈاکٹر صاحب ہے ڈاکٹر صاحب فیس جا پیسہ الہی ورتا ٹیسٹن جا پیسہ الہی ورتے دوا جا پیسہ الہی ورتے हिन ॾिठो त डॉक्टरी शोबे में कमाई वधी आहे मां ग़रीब माण्हू एतिरा पैसा हुया कोन पर ढोर ढगा खपाए बि वञी करे पंहिंजो इलाज करायो आहे पंहिंजे दोस्त खे चई यार मुंहिंजी दिलि चवे थी त मुंहिंजो को पुटु डॉक्टर थी पवे त हुन चयोसि बाबा मसइलो इहा त पहिरियां पुट जे लाइ दाख़िला वठि प्राइमरीअ में पोइ मिडिल में पोइ हाई में पोइ कॉलेज में पोइ मेडिकल में पैसा ख़र्च थींदा दौलत ख़र्च थींदो 14-15 साल मुसलसल लगातार मेहनत करे तवातुर सां उन खां बाद में जेकॾहिं कामयाब थी थो अचे रिज़ल्ट सुठो थो अचे मार्को सुठो थो खणे त डॉक्टर थी पवंदो त्या ॻाल्हि इहा त जेको तो मूंखे तरीक़ो ॿुधायो आहे इहो ॾाढो ॾुखियो आहे पैसा एतिरा आहिनि कोन छोकिरो मुंहिंजो गपी आहे ज़हन अथसि कोन चालाकी एॾी अथसि कोन बसि मूंखे सलाह ॾे जो मुंहिंजो पुटु ईअं ई डॉक्टर थी वञे इन्हीं मां ज़मींदार थी वञा त सम्झंदासीं त जा त वीचारो चरियो आहे जा त पागल आहे महिनत करे नथो इन्हीं डॉक्टर थी अचे जा ॿिए माण्हू हिकिड़े ॾिठो त ॿ ॿार हिन बंगले जे साम्हूं खेॾनि था पिया लान में करे हुनखे पंहिंजी माउ करे पंहिंजो पीउ आंगुर मां पकिड़े करे स्कूल वठनि था कॾहिं बाज़ार वठी वञनि था पिया करे हुनखे सामान वठी था ॾियनि पिया हिन ॾिठो ॾाढो ख़ुशि थियो पंहिंजे दोस्त खे चई यार मुंहिंजी दिलि घुरे थी त मुंहिंजा बि ॿार हुजनि बंगले जे साम्हूं इन लान में खेॾनि पोइ मां कॾहिं हुननि खे कार में खणा कॾहिं मुंहिंजी घरवारी हुननि खे कार में खणी बाज़ार मां रांदीका थेलो सामान सॼो जो सॼो ज़िंदगी जो सामान वठी अचनि बसि मुंहिंजी दिलि घुरे थी त मुंहिंजा बि अहिड़ा बचिड़ा हुजनि दोस्त चयोसि पहिरियां त रिश्तो था पोइ उन्हनि जी कर दावत पोइ उन्हनि खे वठी अचु घर पोइ उन्हनि जी कर ख़िदमत पोइ उहे ॾिसनि तुंहिंजो अख़लाक पैसा ख़र्च कर दावत कर उहे तोड़े अचनि उन खां पोइ मङणो थिए निकाह थिए शादी थिए शादीअ खां पोइ औलाद या नसीबा कॾहिं त कंहिंखे औलाद थिए कोन थो कंहिंखे औलाद थिए थो त लूलो लंगड़ो आहे कंहिंखे औलाद सिर्फ़ु धीअर आहिनि कंहिंखे औलाद पुट आहिनि वॾनि वॾनि बुज़ुर्गनि मां खोड़ सारा अहिड़ा जिनखे औलाद न आहे पोइ बि ख़बर न आहे वरी एॾा तो वटि पैसा हुजनि जो को बंगलो ठाराई प्लाट वठी पैसा ख़र्च करी लोह जो ख़र्चा सीमेंट जो ख़र्चा रेतीअ जो ख़र्चा मज़दूरनि जी मज़दूरी राशन जा पैसा इहो एॾो सारो करी उन खां पोइ तूं एतिरा ॾोकर आहिनि उन जो शादी कयां बसि मूंखे अहिड़ो ॾसु ॾे जो मुंहिंजा इन्ही ॿार थियनि इन्ही स्कूल वञनि कोन था सम्झो सम्झो था हो बसि सम्झो सुभान अल्लाह इन्ही बसि ॿार मुंहिंजा थियनि सम्झिबो त जा त चरियो आहे जा त वीचारो साधो आहे जा हिकिड़े माण्हू ॾिठो त जॾहिं हाजी सॻोरो हज जे लाइ वञे थो एयरपोर्ट ताईं माण्हू वञनि था कारूं थियनि थियूं गाॾियूं थियनि थियूं उनखे वठी उते वञनि था पहुचे थो वरी वञे थो सफ़ा मरवा मिना जा मक़ाम काबो नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोज़े जी ज़ियारत अचे थो त हिनखे हार था पारनि गुलनि जी वर्खा आहे ॾाढो इस्तक़बाल ऐं इकराम थो थिए जी यार मुंहिंजी दिलि चवे थी माण्हू मूंखे हाजी चवनि मां बि हाजी सघजां अहिड़ो हाजी न हमारा आयो हाजी हज करे जो मोटो त पहिरियां दुकानदार सां सामान खणंदो उते पहुतो दुकानदार ॾाढो ख़ुशि थियो यार मुंहिंजा पैसा त शायदि पैसा ॼणा आयो आहे ॾाढो ख़ुशि थियो अचण सां चईसि बाबा मुंहिंजो रिकॉर्ड खोल मुंहिंजो दफ़्तर खोल दफ़्तर खुलियो चई हाणे इन जॻह ते हाजी लिखी छॾ हाजी चंडा तव्हां हलियो इन जे लाइ त थी हाजी न करायो हिन बि चयो न पैसा एतिरा आहिनि कोन कमज़ोर आहियां सफ़र पुॼंदो कोन बसि ईअं मूंखे माण्हू हाजी चवनि सो मुंहिंजा दोस्तो पोइ त नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख़्स पंहिंजे अबे अम्मा खे मोहब्बत जी नज़र सां ॾिसे थो उनखे मक़बूल हज जो सवाबु
یہ حقیقی حاضی نہ ہے باقی ثواب کھٹے نہیں دو حج جترو اللہ سے تمام سب نے کیا بے ایمان ہوتا بنی احترام نصیب شوقوں جا دوستوں محنت کی ضرورت ہے دسترخوان لگو قسمیں تام تیار تھا بڑے تعداد میں جمع غفیر وڈو عوام ہو سب نے ڈٹھو وی آئی پی قسم جا ایٹم تیار ہیں سب نے تیاری کئی مانی کھان جڏهं شروع پیا کر ہمراہ ہے کہ مانی میں زہر نہ تے مانی میں زہر نہ مانو چھتا ہتھ کھنی پوئتے ہٹایو گھڑی کر گزری ہمراہ پان مانی کھائیں شروع کئی تو چھا سمجھو تو مانی میں زہر نہ ہے نہ کوڑ ہے مانی میں زہر نہ ہو جے زہر ہو جائے تو پان بھی نہ کھائے جہاں تو بھی صورت میں جہاں تو تائلہ بیزارہ اللہ اکبر کبیرہ ایک مانو روڈ دے دی بیٹھو گاڑیوں جھلائیں بابا تے کیر بنا میں نے بدمنیا دھارے ربی کھائیں جے کو بھی دونوں کی مارک تھا گاڑی خسیلتا موبائل خسیلتا پیساب خسیلتا قتل کر اچھلائے تا چلے کیر بنا پیوں نے سب پی رہا سائڈ کرے گھڑی کھن گزری مانو وڈا گر تھیا ہے سائیکل موٹر کا گھڑی پانو رہی ہلے سمجھو تین کوڑ ہے اللہ اکبر کبیرہ اساں دی بھالا ساگیا بابا اللہ بتھو نبی بتھو قیامت بتھو مرنو ضرور تھو ہے دنیا چھڑنی ضرور تھو اگیا قبر تھو حشر نشر پل صراط جنت جہنم وارا سب یہ منظر اتھو اگتے مرنو تھو ہے دنیا حقیقی نہ ہے ابدی نہ ہے ختم تھن واری زندگی تھو ہیٹا مرندو وقتی ہلندو پر وری کم ہو بدل سا اگتے دی کا تیاری کونی اج عزم کہو تو انشاءاللہ آخرت دی تیاری کرو انشاءاللہ بابا رزق جو ذمہ اللہ چاہیا کھارائے کو ہو تو پارائے کو ہو تو رب کریم جی ذاتا جے کا کھارائے تھی پارائے تھی انہیں جے حوالے جو کما بادشاہ اکڑے کے ستن جانو انہیں جے ست کہیں ایک سا پچھا کہیں کیر تو کی کھارائے کیر تو پارائے تھی بابا تو بی چھوکرے کا پچھا کہیں کیر تو کھارائے کیر تو پارائے تھی بابا تو ٹری چوٹھی پنجی صحیح سبنی یہ جواب دنو بابا تو ستیہ خان جنے پوچھا کی تو انہیں کرو نرالو جواب دنو سبحان اللہ جب تک ہے وہ جانی جواب میں چوے تھی موکے مجھو اللہ تو کھارائے موکے مجھو اللہ تو پارائے موکے مجھو رب کھارائیں دعا موکے مجھو رب پارائیں دعا بادشاہ چڑی جو تو مجھے تو ہی نہ گیا تو مجھو ادب ناہی کیو بادشاہ ناراض تھیو پانچے ستے نمبر نیانے جا کپڑا بادشاہی لہرائیں سادہ کپڑا پارائیں زیورات لہرائیں نوکرن کے حکم کہیں ونی جھنگ میں چھڑے جو جھنگ میں چھڑے آیا نیانی بیچاری اکیلی پریشان حیران بیچاری جھنگ میں روئے تھی ذکر بھی کرے تھی رب کے بھی یاد تھی کرے رب کے سدے تھی پئی رب کے سارائے تھی پئی رب جی تعریف تھی کرے پئی هو الاول والآخر والظاہر والباطن هو الاول والآخر والظاہر والباطن وهو بكل شيء عليم رب کریم تو جو نام وطوا تو جی پرچار کیا تو جو ذکر کیوا تو جو تذکرو کیوا بادشاہی کپڑا لہیا بادشاہی زیورات لہیا جھنگ میں آئی آیا کوئی مانو نہ ہے کوئی پرسان حال نہ ہے رب کریم ابو ناراض تھیو کائی پرواہ نہ ہے بادشاہی اما کبھی سنے کائی پرواہ نہ ہے بادشاہی کپڑا لائی انہوں جو کوئی فکر نہ ہے بادشاہی زیورات لاتے کوئی اعتراض نہ ہے موجہ رب کریم ما ان حال میں بھی ما تو خاراسی آیا بس تو مکھا نراز نتیجہ بادشاہ آزادی شام جو گلوہ شام جو ٹیمہ زر آسمان دے تھی تکے پئی زر شہر دے پانجے
पई, अखियुनि में पाणी थो तरे पियो। अल्लाहु अकबर कबीरा रब खे यादि थी करे पई, सुकियूं सुकियूं काठियूं थी ॻोल्हे पई, इन लाइ त पाए ॿारियां त जेको भरिसां जानवर न अचे, मथां को मूसी जानदार ईज़ाइण वारो हुजे मूंखे नुक़सान ॾे। सुकल सुकल काठियूं ॻोल्हींदी थी अचे, ज़िक्र कंदी थी अचे, वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। अल्लाह खे यादि कंदी थी अचे, यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा। रब खे यादि कंदी थी अचे, कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। रब करीम गुनहगार न्याणी, इब्दार बदकार न्याणी, बादशाह आज़ादी तुंहिंजी नौकराणी, तुंहिंजी ख़ादमा। रब करीम तोखां घुरे थी पई, तोखे सॾे थी पई, पुट ॾियण वारो तूं, धीउ ॾियण वारो तूं, बादशाही ॾियण वारो तूं, बादशाही खसण वारो तूं, इज़त ॾियण वारो तूं, ज़िलत ॾियण वारो तूं, ॾींहुं बनाइण वारो तूं, राति बनाइण वारो तूं, परेशान करण वारो तूं, परेशानी दूर करे सही हालात बनाइण वारो तूं। रब करीम पी त कढी छॾियो आहे, पर रब करीम मूंखां तूं मुंहिंजो रब नाराज़ न थी जा। सुकल सुकल काठियूं ॻोल्हे थी पई त पाए ॿारियां, इन करे जो अचे साम्हूं जो ॾिसे त हिकिड़ी झूपड़ी ठही पई आहे, उन झूपड़ीअ जे साम्हूं ॿकरी ॿधी पई आहे। ॿकरी ॿधी पई आहे, चई रब करीम मां त सुकल काठियूं पे घुरियो तो मूंखे घर ॾेई छॾे, मां त सुकल काठियूं पे ॻोल्हियूं तो त ॿकरी ॾेई छॾे। आई आहे उन झूपड़ीअ में जो पहुती हिकिड़ो कुराड़ो अछी दाढ़ीअ सां। बाबा कुराड़नि जो ख़्यालु कंदा कयो, इज़त एतिराम कंदा कयो, जेकॾहिं तव्हांजो अबो आहे, चाचो आहे, ॾाॾो आहे, पर ॾाॾो हुनजो अदब एतिराम कंदा, चओ त इंशाअल्लाह अदब एतिराम कंदा। अछी दाढ़ी वारनि खां अलाह भया कंदो। उन कुराड़े इन न्याणी खे ॾिठो, न्याणी मूंखे तूं बादशाह आज़ादी थी लॻी, मूंखे लॻे थो त कंहिं बादशाही घराणे जी माजरा छा आहे, किसो छा आहे, छा मसइलो आहे जो तूं हेॾां आई। बादशाह आज़ादी हुई पई आहे, सॼो हाल हवाल ॿुधाए थी। उहो कुराड़ो मथे ते हथ रखी चवे थो, मुंहिंजो कोई औलाद न आहे, तूं मुंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजी न्याणी। हे घर तुंहिंजे हवाले, खाधे पीते जो सामान तुंहिंजे हवाले, हीअ ॿकरी तुंहिंजे हवाले। मां हिते हिकिड़ी राति हूंदो आहियां, 7 रातियूं मां शहर ॾे हूंदो आहियां, रातों की राति मां हिते आहियां, सुबुह जो सवेर मां शहर ॾे ईंदुमि। इन ॿकरीअ में एतिरो खीर आहे जो तुंहिंजो गुज़र सफ़र थींदो। न्याणीअ सुबुह जो जॾहिं ॾिठो त कुराड़ो हलियो जो सॼो ॾींहुं गुज़ारे थी, शाम जो टेम मां ॿकरीअ खे ॻोल्हे थी, ॿकरीअ मां खीर कढई, पीतई ढो थी वियो, अधु खीर बची पियो। चई ज़ान जो कयां हारियां जो, उन खां बहितर आहे त उनखे कंहिं इस्तेमाल में आया। पाटोड़ो खणी करे उन में खीर विझी ॿाहिरि रखियो अथई। सुबुह जो ॾिसे पाटोड़ो ख़ाली पियो आहे, उन में लाल पियो आहे, पाटोड़ो ख़ाली आहे, उन में लाल पियो आहे। जोहरी खे ख़बर आहे त हिन लाल जी क़ीमत छा आहे। चवनि था त बादशाहीअ जी मिल्कियत हूंदी आहे हिकिड़े लाल जी। सोची पुछे त बेटे न नाम खीर पीअंदो आहे त पोइ पंहिंजे मन रखंदो आहे। ॿी राति ॿियो लाल, 3 राति खीर थी टियों लाल, 4 राति चौथों लाल, 5 राति 5 लाल, 6 राति 6 लाल, 7 राति 7 लाल। 7 ॾींहुं वेठो कुराड़ो पहुतो, 3 लाल ॾिनईंसि, बाबा वञ हिननि जा पैसा कराया। उन कुराड़े 3 लाल खयां वियो, एॾा पैसा मिलसि बेहदि बेनता। बस पोइ छा थियो, जंगल कटण जो कमु शुरू, वण वढजण शुरू थी विया, जॻह ठाहिण जो कमु शुरू थी वियो, बंगलो ठही तयारु थी वियो, आलीशान महिला ठही।
غریب اچن پیا، مسکین اچن پیا، یتیم اچن پیا، بکھیا اچن پیا، انہاں جو اکرام تھے پو، احترام تھے پو، پرے پرے تائیں نالو مشہور تھیو والا کتنا بادشاہ زادی آیا وڈو اکرام پہ تھولے بابا، وڈو ننگر بغیر پہ تھولے، کیل بنے تو خالی نہ تھو موٹے۔ بادشاہ وزیران کھا پوچھا کئی تو مجھے نانی جو کو حال کو حوال کسی جانور کھائی آ ہرمل یا ہوندی کو نہیں جانور ختم کرے چھڑے ہوندے ہیڑا ہینا بیچارے جو ننگر جاری ساری بادشاہ کے خبر پئی پارے میں بادشاہ ذاتی آئیا غریب ونن تھا خدمت تھی، مسکین ونن تھا خدمت تھی، یتیم ونن تھا خدمت تھی، بیوہ عورت ونن تو خدمت تھی، انہاں بادشاہ ناپو کہو ماں تو سامبلا تو چاہاں انہاں کہتا نہیں خبر کہ راکے تھا جا بادشاہ کی خبر ہی نہ انہاں نے ناپو کہ اس بادشاہ سلامت مکھے خبر پیا تو جو چھنیاں بادشاہ سلامت ماں پردے دار آیا، ماں حیا دار آیا، ماں با حیا عورت آیا، ماں رب کے منجن واری آیا، سونے نبی کے منجن واری آیا۔ بادشاہ سلامت جے کرے تو موسیٰ ملنا چیکھو پانچو چھنیانو لازمن وٹھی اچ جا جنت ملاقات جو کوئی چانس نہ ہے وٹھی دے پانچ جنانو کے تو ملاقات تھی دی جنت ملاقات نہ ہے۔ بادشاہ سلامت پانچ چھنیانو وٹھی بنگلو جو کتنے حیران تھی چھوکروں کبھی کے چلو بابی اسان دلاتے رو بنگلو کون ٹھا رہا ہے اسان دلاتا بابی ایک جگہ کون ٹھا رہا ہے محلہ اسان دلاتا نہ ٹھا رہا ہے تو اکتی حلوں کا دسوں چاہے کمروں جو ڈٹھن تو کمروں بالی شان پھیٹ ہوا وری کمرے میں ستن قسم جا تام تیار ہے ست کمرہ ہے ستن ہی کمرن میں ستن قسم جا تام تیار ہے پہلے کمرے میں تام خادن حیران کیا بابا اساں کے کر ایڑا کھارا ہے نہ اساں کے تو بابا ایڑا کھارا ہے کر تو بادشاہ ایڑا ہے تو اساں کے کھارا ہی نہ ہے بے کمرے میں بات وری بے قسم جا ست تام جیکے پہلے کمرے میں تام بے میں نہ ہے بے میں جیکے ٹرے میں نہ ہے جیکے ٹرے میں چوتھے میں نہ ہے جیکے چوتھے میں تامن پنجے میں نہ ہے چھے میں ستے میں سب بھنی کمرن میں قسم جاتا ہوں پہ آئیں ست نانے کے پردو لگو پیا نکاح باتوں پیا چہروں نسے کون تھی پئی جیری مطلب چھنی کمرے میں ہوتا تو بادشاہ سلامت جیسو جی ہے موجود ست چھنیانے ہونے تو موجی جانی ماں یا تو جو اپو پانچ چہروں کا دس ماں دے ساتھ صحیح نیانی پانچ بھی خبر کو نہ کر دیا پانچ تعارف کرا پانچ نسب ناموں کو بدا نیانی جو اکھن میں پانی روئے تھی پہ اکھن میں پانی ترے تھو چیتی بادشاہ سلامت کیڑو تعارف کرایا وہ چھے بھیڑر تیس جو عدین ہے تو اساں کے پانچو تعارف کرا تو کہ نسوں تصحیح تو آئی کیڑی جیتی بلا تمہاں چھہیں کمرے ماں تھی ستے کمرے میں اچو تمہاں اٹھے پہنچو تکو ماں تمہاں کے پانچو چہروں نساں تھی ماں بنا تیار تھی اچام پان میں چھئی بھینر تے جو ہیڑی تے تیار بچیا ہیڑو لباس پاتل آساں لباس ڈٹھو ہی نہ ہے ہیڑا زیور پاتل ہے آساں تے زیور ہیڑا ڈٹھائی نہ ہے انہا علائے کہ ہیڑو تیار تھی دی علائے چھا تیار تھی دی جنہیں ستے کمرے میں ونی بیٹھا نانی نکاح بھٹائے کہ تھی ساگو اگو پائے آئی آجے کو اگو پیر پارائے کرے گھر ماں کڑی چھڑو بادشاہ سلامت جو پانچی نانی کی نٹھو رڑ نکری وئی نانی جو پانچی بہن کی نٹھو رڑ نکری وئی وہ نانی تے تھی بابا تو تچو تو کہ تو جو رب تو خارائے رب تو پارائے مجھے گھر ماں نکری ون بابا تو تچھلے نو تو تمکے کتنا جو نہ چلو پر مکے مجھے رب نہ چلو نانو خارائے نکری ہوتا کیوں بہن ادھی کاش اساں بنا انہیں چاہوں یہ جواب دے تو اساں تے بھلا صحیح دی نعمت کریں آئی دی مہربانی کریں سمجھا دوستو
یہ اللہ جو ذمہ کھارائن پیارن اللہ سے نہیں ماں جے کا تمہارے سامنے یا ننڈی صورت پڑھی آ تھوڑا ان جو ترجمو ऐं मफ़हूम कयो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न्याणियूं हुयूं चार पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेके बचड़ा हुया कासिम तय्यब ताहिर इब्राहिम नंढपण में कासिम तय्यब ताहिर गुज़ारे वियो इब्राहिम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचड़ो जॾहिं घुमण फिरण जहिड़ो थियो जॾहिं सवारी ते सवार थियण जहिड़ो थियो उहो बीमार थी पियो सख़्त बीमार थी पियो जॾहिं उहो बीमार थियो त काफ़रनि दारुल नदवा में मीटिंग घुराई हिक ॿिए खे चवनि था घबराइण जी का ॻाल्हि कोन्हेव हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पाण खे नबी थो सॾे इन जा बचड़ा त सभु दुनिया छॾींदा था वञनि बाक़ी आखिरी पुट अथसि इहो भला से घुराईंदो पाण ॾे उन खां पोइ हिन धरतीअ ते अलाह जे नबीअ जो नालो वठण लाइ केर बि तयारु न थींदो काफ़िर ॾाढो ख़ुशि आहिनि त इब्राहिम दुनिया छॾे वेंदो पोइ हिते नबी साईं जो को नसुल रहंदो कोन इन क़ुर वारो सिलसिलो ख़तम थी वेंदो निमाज़ पढ़ण वारो कोई न हूंदो इबादत करण वारो कोई न हूंदो तिलावत करण वारो कोई न हूंदो ज़िक्र करण वारो कोई न हूंदो रब खे यादि करण वारो कोई न हूंदो पोइ हिन चयो त नबी थी वेंदो अबतर जी माना जंहिंजो नस्ल ख़तम थी वञे ऐं हेॾां ऐलान थी वियो त सोणे नबीअ जो बचड़ो इब्राहिम दुनिया छॾे वियो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या इब्राहिम इन्ना बिफिराक़िक लमहज़ून इब्राहिम तुंहिंजे जुदाई जो मां मोहम्मद खे ॾाढो ग़म थी सोने नबी अखियुनि में पाणी आयो सोने नबी पार न कढो अखियुनि में पाणी आयो इहे दिलि जा ॻोढ़ा हूंदा आहिनि जेके इंसान जे वस जा न हूंदा आहिनि साहब अर्ज़ कयो साईं तव्हां असांखे रोकींदा आहियो पाण रो पिया था पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां तव्हांखे रोकियो आहे त पार न कढंदा कयो बाक़ी इहे दिलि जा ॻोल्हा इन्हनि खे मां मोहम्मद नथो रोके सघां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान होॾां अबू जहल खिले थो उतबा उते वाशिबा खिलनि था मुशरिक खिलनि था काफ़िर खिलनि था यहूदी ईसाई खिलनि था मजूसी खिलनि था पिया चवनि था पिया सोने नबीअ जो नस्ल ख़तम थी वेंदो हिन धरतीअ ते सोने नबीअ जो नालो वठण जे लाइ कोई तयारु न थींदो मुंहिंजा रब करीम तुंहिंजी कुदरत अजीब आहे काफ़िरनि खे पुट ॾिनई मुशरिकनि खे औलाद ॾिनई यहूद ॾिनई नसारनि खे औलाद ॾिनई पर जेको तुंहिंजो सोनो नबी आहे जेको ॿिन्ही जान जो सरदार आहे उनखे बचण जे लाइ सिकाईंदो पियो सोनो नबी परेशान आहे साहबी रोइन था पिया साहबा जे अखियुनि में पाणी हिन अल्लाह तबारक व तआला सोने नबीअ खे ॾिठो सोनो नबी फर्श ते परेशान अल्लाह तबारक व तआला अर्श ते वेही करे सोने नबीअ खे तसल्ली थो ॾिए अर्श ते वेही करे तसल्ली थो ॾिए इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन्न शानियक हुवल अबतर सोना नबी हितों जे नाले चवनि था त हिन जो पुटु ख़तम थी वेंदो पर सोना नबी पहिरें नंबर ते त मां तुंहिंजो रूहानी औलाद जाम पैदा कंदुसि ऐं तुंहिंजे न्याणनि मां सैदज़ादा एॾा पैदा कंदुसि ॻणण खां घणा हिन महिल जेके असुल सैदा आहिनि इहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणनि जो औलाद आहिनि पुटनि जो औलाद न आहिनि होॾां काफ़िर ख़ुशि पिया थियनि त सोने नबीअ जो नालो वठण जे लाइ केर बि न हूंदो हेॾा अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्ना अअतैनाकल कौसर सोना नबी असां तोखे कोसर ॾिनोसीं मुफ़स्सिर लिखनि था त कोसर जूं 29 माना आहिनि कोसर से बाद दुनिया की हर भलाई हर खेल हर सत्तो हर इबादत
ہر سٹھائی जेका भली शइ आहे उनखे कोसर चइबो आहे, जेका सुठी शइ आहे उनखे कोसर चइबो आहे। 29 मानाऊं मुफ़स्सिरनि लिखियूं। इन्ना अअतैनाकल कौसर, सोना नबी असां तोखे कोसर ॾिनोसीं। हे दुनिया वारा चवनि था सोने नबीअ जो नस्ल ख़तम थी वेंदो, नालो वठण जे लाइ कोई बि तयारु न थींदो, पर सोना नबी मां रब करीम क़ुर में ऐलान थो कयां, इन्ना अअतैनाकल कौसर, मुंहिंजा सोना नबी तुंहिंजा रूहानी बचड़ा ज़िंदगी ते पैदा कंदुमि। इन्ना अअतैनाकल कौसर, मुंहिंजा सोना नबी तुंहिंजा रूहानी बचड़ा अरब में भी अजम में भी, मुंहिंजा सोना नबी तुंहिंजा रूहानी बचड़ा पाकिस्तान में, हिंदुस्तान में, इंग्लैंड में, बांग्लादेश में, हर एक मुल्क में तुंहिंजा रूहानी बचड़ा पैदा कंदुमि। मुंहिंजा सोना नबी नमाज़ पढ़ण वारा तुंहिंजा रूहानी बचड़ा, इबादत करण वारा तुंहिंजा रूहानी बचड़ा, तिलावत करण वारा तुंहिंजा रूहानी बचड़ा, ज़िक्र करण वारा तुंहिंजा रूहानी बचड़ा, मोहसिन आज़ान तुंहिंजे तुंहिंजो रूहानी बचड़ो आहे, मुफ़स्सिर तफ़सीर थो बयान करे तुंहिंजो रूहानी बचड़ो आहे, मुक़र्रिर तक़रीर थो करे तुंहिंजो रूहानी बचड़ो आहे, पेशमाम नमाज़ थो पढ़ाए तुंहिंजो रूहानी बचड़ो आहे। पूरी दुनिया में झर झंग में अरब अजम में पूरी दुनिया में जंहिं बि जॻह ते मुंहिंजा सोना नबी नेकीअ जो ज़िक्र हले थो, नेकी करण वारा ऐं मोमिन तुंहिंजा रूहानी बचड़ा। काफ़िर कनि था त सोने नबी जो नस्ल ख़तम, पर ईअं न आहे। इन्ना अअतैनाकल कौसर, सोना नबी असां तोखे कोसर ॾिनोसीं। फसल्लि लिरब्बिक वन्हर, पंहिंजे रब जे लाइ इबादत कंदो कर, पंहिंजे रब जे लाइ नमाज़ पढ़ंदो कर, वन्हर ऐं क़ुर्बानी कंदो कर। इन शानियक हुवल अबतर, सोना नबी हे जेके तोखे ताना था ॾियनि, जेके मेणा था ॾियनि, जेके तुंहिंजे लाइ तरह तरह जी ॻाल्हियूं था कनि, इन्हनि जो नालो रखण जे लाइ बि केरु तयारु न थींदो, इन्हनि जो नालो रखण जे लाइ बि केरु तयारु न थींदो। अब हिन महिल केरु रखंदो आहे त पंहिंजे पुट जो नालो अबू जेल, अबू लहब, शेबो नथा रखनि, पर सोने नबीअ जो नालो ॾिसो, जंहिं जॻह ते वञो, जंहिं ॻोठ में वञो त सोने नबीअ जे नाले जी हुबकार आहे। इहा ई माना आहे इन्ना अअतैनाकल कौसर। उहद जो मक़ाम, जंग, ख़बर मशहूर थी वई, सोनो नबी शहीद थी वियो। ग़लति ख़बर आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 4 ॾंद मुबारक ज़ख़्मी थिया, 4 ॾंद मुबारक रुख़सार चप सोने नबी जो ज़ख़्मी। उन वक्त में भी कुराड़ी उम्मी हमारा है, 9 सालों में कुराड़ी उनखे जो ख़बर पई वेचारो रोईंदी थी अचे पई मिटुनि में गलियुनि में। हिकु माण्हू जो समा उम्मी हमारा तूं आहीं? चई हा मां। चयसि तुंहिंजो मुड़ुसु शहीद थी वियो। ॿिए चयसि तुंहिंजो पुटु शहीद थी वियो। ॿिए चयसि तुंहिंजो भाउ शहीद थी वियो। इन ॿुधाए था जेको मिले थो, तुंहिंजो भाउ, तुंहिंजो मुड़ुसु, तुंहिंजो पुटु शहीद थी विया। चवे थी मूंखे उन्हनि जो न ॿुधायो, मूंखे ॿुधायो त मुंहिंजो सोनो मोहम्मद, उन्हनि जो न ॿुधायो, उन्हनि जो कोई फ़िक्र न आहे, मूंखे ॿुधायो त मुंहिंजो सोनो नबी कीअं। हफ़ीज़ आलमगीरी चवे थो, चली थी एक ज़ईफ़ा जुस्तजूए हाल करने को, किसी अच्छी खबर का बढ़कर इस्तकबाल करने को, गए थे जंग में उसका बिरादर और शोहर भी, निछावर कर दिए उसने फरजंदों के गोहर भी, मिले उन सबके रास्ते में शहादत के पयाम उनको, सुनाते ही सुनाते जा रहे थे खवासो आम उनको, मगर उसकी जुबां पर एक ही इसमें गिरामी था, उसी का नाम नामी था जो मजलूमों का हामी था, भाई का न बेटे का न शोहर का ख्याल आया, रसूलुल्लाह कैसे हैं यही लब पे सवाल आया। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। कंहिंजो बि न ॿुधायो, मूंखे ॿुधायो त मुंहिंजो सोनो मोहम्मद कीअं।
تن سما یہ گالتا ہے صحیح پر انہیں گال میں صداقت کچھ بھی کونے سونو نبی صحیح سلامت ہے کہا چل کر دکھا دو مجھ کو صورت کملی والے کی کہ ان تاریک آنکھوں کو ضرورت ہے اجالے کی کہ نہیں گالا نا تب مکھے وہ نسو علی سونو نبی وچی سونے نبی جو چہرو رٹھی چہرو چمکے پہ نظر اٹھی کے دیکھا چہرہ فگن نور تجلی ہے پکار اٹھی کہ اب میری تسلی ہی تسلی ہے سونو نبی بابا حال حیات آتا سب کچھ آ پر یہ سونو نبی حال حیات نہ ہے تو کچھ بھی نہ ہے یہ ایمان آیا اِنَّا أَعْطَيْنَاكَ الْكَوْثَرَ سونا نبی اساں کو کوثر عطا کیا پان کریم صلی اللہ علیہ وسلم حق بیان کیا حق بے عنوان ہی بائی عظمت صحابہ انہوں نے بس حضرت ابو بکر صدیق جو طور مختصر ذکر کیا ہو تو اس نے انشاءاللہ سید محمد عیسیٰ سموسہ بچی منا پان کریم صلی اللہ علیہ وسلم کی جو نبوت ملی تو پان کریم صلی اللہ علیہ وسلم جبل تے چڑھی کرے اعلان کیو لا الہ الا اللہ اللہ کا سوا کوئی مشکل کشا نہ ہے اللہ کا سوا کوئی حاجت روا نہ ہے اللہ کا سوا کوئی بگڑی بنائن وارو نہ ہے اللہ کا سوا کوئی کٹر جن وارو نہ ہے کوئی بھی جن وارو نہ ہے ابو جہل تو یا محمد الہذا جماعتنا اے محمد چھا تو ان گال جے کرے اساں کے گڈ کیو وا پان کریم صلی اللہ علیہ وسلم فرمایو حل وجدتمونی صادقا او کاذبا تما چھاٹا سمجھو ما سچا رہا جائیں کیوں آج ما کرے سچ نہ گالائے ہو جی سبنی تے ما وجدنا کہ الا کذبا سونا نبی کرے بھی تما کوڑ نہ گالائے سدائیں سچی سچ گالائے وا پان کریم صلی اللہ علیہ وسلم اعلان فرمایو لا الہ الا اللہ اللہ کا سوا کوئی مشکل کشا نہ تھا ایترے چوڑ کے بیٹھی کہ پتھر آیا کہ گھٹ بد جالاयो کہ چھاچے ہو پان کریم صلی اللہ علیہ وسلم جے جسم مرد چھوڑتی اللہ اکبر کبیرہ چھات سونے نبی جو شامہ سونے نبی جو چہرے جو ذکر آئے اللہ سی قرآن میں فرمائے والضحا سونے نبی جو ذلفن جو ذکر آئے اللہ سی قرآن میں فرمائے واللیل سونے نبی جو دندن مبارک جو ذکر آئے اللہ سی قرآن میں فرمائے سونے نبی جے دل مبارک سینے جو ذکر آئے اللہ سی فرمایو علم نشرح لک صدرک سونے نبی جے اخلاق جو ذکر آئے اللہ سی فرمایو انک لعلا خلق عظیم سونے نبی جے اکھن مبارک جو ذکر آئے اللہ سی قرآن میں فرمایو ما زاغ البصر وما طغى سونے نبی جے عالم کی رسالت جو ذکر آئے اللہ سی فرمایو انا ارسلناک شاہدا ومبشرا وداعیا الى اللہ بإذنہ وسراجا منیرا سونے نبی کے کمبل جو ذکر آئے اللہ سے قرآن میں فرمایو یا ایوہ المزمل سونے نبی کے چادر جو ذکر آئے اللہ سے قرآن میں فرمایو یا ایوہ المدثر سونے نبی کے اخلاق جو ذکر آئے اللہ سے قرآن میں فرمایو انک لعلا خلق عظیم سونے نبی کی رحمت جو ذکر آئے اللہ سے قرآن میں فرمایو وما إلا رحمة للعالمين ہر کشے جو قدمہ جو ذکر تو ہوتے اللہ سے قرآن کو بیان کرے چہرے جو ذکر قرآن میں زلفن جو ذکر قرآن میں حکایت قسم جو گھمن فرن گالان بولان لا قسم بهذا البلد وانت حل بهذا البلد رب کریم قسم پہ کھڑے اللہ اکبر کبیرہ ان سونے نبی تے بھی ظالم تشدد تھا گیا اللہ سے فرمائے سونا نبی تو پوری دنیا جلا رحمت ایک فرد جلانا ہے ایک گوٹھ جلانا ہے ایک شہر جلانا ہے ایک خطے جلانا ہے ایک ضلع جلانا ہے ایک صوبے جلانا ہے بلکہ فرمائے وما ارسلناک الا رحمت للعالمین عالمی جماعتات جلا تو رحمت عالمی نباتات جلا تو رحمت عالمی برزخ جلا تو رحمت تحت سرا جلا تو رحمت عرش معلا جلا تو رحمت جانور جلا تو رحمت محنت کشن جلا تو رحمت ہارن جلا تو رحمت گڑمن جلا تو رحمت کائنات میں ہی کہ
इलाके जे लाइ, हिक हिक शहर जे लाइ, हिक हिक फर्द जे लाइ, हिक हिक ॻोठ जे लाइ सोना नबी तो रहमत आहे पूरी दुनिया लाइ। छाजे करे? इन जे करे तोखे नबी बणायो अथऊं, तूं बि जहाननि जे लाइ, तोखे क़ुर ॾिनो अथऊं, सो बि जहाननि जे लाइ। मां रब आहियां, मां बि जहाननि जे लाइ। मुंहिंजा सोना नबी क़ुर हुदल लिल आलमीन, मां रब्बुल आलमीन, तू रहमत लिल आलमीन। न तुंहिंजो मिसाल आहे, न क़ुर जो मिसाल आहे, न परवरदिगार। अहिड़ो सोनो नबी जेको पूरी काइनात जे लाइ रहमत बणिजी आयो। पोइ जे सोने नबी ते क़ुर नाज़िल थिए, किताब ॿिया बि लथा, तौरेत लथो, ज़बूर लथो, इंजील लथो, सहीफ़ा लथा, पर उन्हनि जे लहण में फ़र्क़ु आहे, क़ुर जे लहण में फ़र्क़ु आहे। तौरेत आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो। अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो, मूसा तूर सीना जबल ते वञ, मां तोखे किताब ॾियणु चाहियां थो, ऐं 40 ॾींहं जो चिलो कर, पोइ तोखे मां किताब ॾींदुमि। ज़बूर लहण जो वक़्तु आयो, वक़्तु अल्लाह दाऊद अलैहिस्सलाम खे फरमायो, पंहिंजे महबत में मां तोखे किताब ॾियणु चाहियां थो। इंजील लहण जो वक़्तु आयो, वक़्तु अल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे फरमायो, पंहिंजे इबादत खाने में वेह, मां तोखे किताब ॾियणु चाहियां थो। पर जॾहिं क़ुर शरीफ़ जे लहण जो वक़्तु आयो, क़ुर शरीफ़ जे नुज़ूल जो वक़्तु आयो, सोने नबी खे तूर सीना जबल ते वञण जी ज़रूरत कान पई, 40 ॾींहंनि जो चिलो खणण जी ज़रूरत कान पई, महबत में वेही रहण जी ज़रूरत कान पई, इबादत खाने में वेही रहण जी ज़रूरत कान पई। पर थियो छा? क़ुर आयो त आयो कीअं, क़ुर लथो त लथो कीअं, क़ुर पहुतो त पहुतो कीअं। सोनो नबी मके में हो, क़ुर खे मके में मोकिलियईं। सोनो नबी मदीने में हो, क़ुर खे मदीने में मोकिलियईं। हता कि मुंहिंजो नबी बदर में, क़ुर बदर में, मुंहिंजो नबी उहद में, क़ुर उहद में, मुंहिंजो नबी तबूक में, क़ुर तबूक में, मुंहिंजो नबी हुनैन में, क़ुर हुनैन में, मुंहिंजो नबी उशेरा में, क़ुर उशेरा में, हता कि मुंहिंजो नबी आयशा जे बिस्तर ते, क़ुर बि आयशा। हिंदू शायर जगन्नाथ आज़ाद नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान को बयान करे। हिंदू शायर छा थो चवे? वही यूनान कहलाता था जो तहजीब की दुनिया, वही रोए ज़मीन पर आज था तखरीब की दुनिया। ये तहकीक व तजस्सुस का जहाँ था आज वीराना, अफलातू की खिदो सुकरात की दानस अफसाना। गरज दुनिया में चारों सिमत अंधेरा ही अंधेरा था, निशान नूर गुम था और जुल्मत का बसेरा था। कि दुनिया के उफुक पर दफतन सैलाब नूर आया, जहाँ हक व बातिल में सदाकत का ज़ुहूर आया। हकीकत की खबर देने बशीर आया, नज़ीर आया, शहनशाही ने जिसके कदम चूमे वो फकीर आया। मुबारक हो ज़माने को कि ख़त्मुल मुरसलीन आया, साहबे रहम बनकर रहमतल लिल आलमीन आया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो, जबल जे चोटी ते कंहिं न मञियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उते न हुयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ वॾो वापारी हो, कपिड़े जो, शाम मुल्क वियो हो। जंहिं ॾींहुं इहो वाक़ियो थियो, उन राति हज़रत अबू बकर सिद्दीक़ पहुतो, उठ भरे आयो, कपिड़े जा वॾो वापारी हो। सुबुह जो मार्केट में पहुतो, कपिड़ो तो कटे अबू बकर किथां वरितई? शाम मुल्क मां। केतिरे में वरितो अथई? हेतिरे में वरितो। केतिरे में ॾींदे? हेतिरे में ॾींदो। से ॻाल्हियूं थियूं हलनि त हकीम बिन हिज़ाम जेको बीबी ख़दीजतुल कुबरा जो भाणजा, उहो चयो तो अबू बकर तोखे ख़बर आहे कल्ह वाक़ियो थियो आहे हिन किले में, हिन जबल ते वाक़ियो थियो आहे? चई छा थियो आहे? चई मोहम्मद आहे न? हा मोहम्मद आहे न। उनखे छा थियो आहे? चई मुंहिंजी मासी चए पई। छा पई चए तुंहिंजी मासी? चवे पई त जेको मोहम्मद आहे उहो अल्लाह जो नबी थी वियो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ कैंची उते रखी, कपिड़ो उते रखी, सामान उते रखी, सॼो साज़ो सामान उते। असां को कमु हूंदो आहे त पार ते कंदा आहियूं, बाबा दुकान ते मुंहिंजो खुलियल पार ते। हज़रत अबू बकर सिद्दीक़ कंहिंखे बि कुझु न आयो, सिधो आयो कि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दरवाज़ो खड़काई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिता ॿाहिरि। चईंसि मूंखे ख़बर पई आहे त तव्हां अल्लाह जा नबी थी आहियो। सोने नबी फरमायो, हा अबू बकर मां नबी थी आहियां। चईंसि पोइ जल्दी कयो, देरि न कयो, मूंखे कलमो पढ़ायो, मां मुस्लमान। हज़रत अबू बकर सिद्दीक़ कलमो पढ़ियो, मुसलमान थियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया काबे में, उते ऐलान कयो ला इलाहा इल्लल्लाह। काफ़िर कड़की पिया। सोने नबी सां वेहण जे लाइ तयार थी विया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पोइ थी हटाई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अॻियां थियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे काफ़िर हेठि किरायो, विढ़िया, धकायूं। पोइ छा थियो? अखियुनि मां रत वहणु शुरू, कननि मां रत वहणु शुरू, जिस्म मां रत वहणु शुरू, उज़्व मां रत वहणु शुरू। काफ़िर ॾाढो मारियो, पूरे शहर मारियो, बेहद ऐं बेइंतहा मारियो।
दुनिया छॾे वियो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ दुनिया छॾे वियो हाणे भॼो मतां हिन जे कबीले वारा अचनि मतां बनु तीन कबीले वारा अचनि मतां तव्हां खां थी पलांग कनि भॼी विया के काॾे हेॾा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पीउ आयो आहे चाचो आयो आहे भाइर मिट रिश्तेदार आया अमाड़ा कंहिं चयो मरी वियो कंहिं चयो कफन जो इंतज़ाम कयो कंहिं चयो दफ़न जो इंतज़ाम कयो कंहिं चयो पंहिंजे कबीले जा माण्हू वठी अचो असांजे नौजवान खे बेदर्दीअ सां मारियो अथनि जॾहिं इहे ॻाल्हियूं हलनि बि पियूं अबू बकर सिद्दीक़ जे जिस्म में थोरी हरकत आई आहे सभिनी चयो शुक्र ज़िंदा हुआ खट ते खणी करे घर खणी आया हेठि सुम्हारियो वियो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी माउ परेशान पीउ परेशान चाचो परेशान रिश्तेदार परेशान घरवारा परेशान हज़रत अबू बकर सिद्दीक़ बेहोश पियो आहे अम्मा मथां बीठी आहे हथ में खीर आहे हथ में माखी आहे चवे थी मुंहिंजो बचिड़ो अखि खोले त प्यारियां पर हेॾा हज़रत अबू बकर सिद्दीक़ बेहोश पियो आहे काफ़ी देर खां पोइ अखि खुली अखि खुलण सां मां चवे थी बाबा मां तुंहिंजे करे ॾाढो परेशान थी हुयमि मुंहिंजा बचिड़ा मां ॾाढो परेशान थी हुयमि हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवे थो अम्मा काई ॻाल्हि कोन्हे कोई मसइलो कोन्हे अम्मा चवे थी मुंहिंजा बचिड़ा हे खीर मौजूदु अथई हे माखी मौजूदु अथई जल्दी कर देर न कर हिन मां कुझु पी ता त तुंहिंजे जिस्म में ताक़त अचे ता त तुंहिंजे जिस्म में जान थिए हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवे थो अम्मा कंहिंजी बि परवाह न आहे न खाईंदुमि न पीअंदुमि मूंखे ॿुधा त मुंहिंजो सोनो मोहम्मद कीअं सुभान अल्लाह कंहिंजी परवाह कोन्हे मूंखे ॿुधा त मुंहिंजो सोनो मोहम्मद कीअं इहा ई माना इन्ना अतैनाकल कौसर ॿी कहिड़ी जंहिंजे करे अहिड़ो असरु थी जंहिंजे करे हेॾी मार खाधी अथई जंहिंजे करे मरणी बि थी वियो आहीं जंहिंजे करे हेॾो परेशान सॼो कबीलो थी वियो आहे वरी बि उनजी ॻाल्हि थो करे चवे थो अम्मा मूंखे रब करीम जो कसम आहे जंहिं रब करीम मूंखे पैदा कयो आहे जेसिताईं मूंखे मुंहिंजे सोणे नबीअ जो न ॿुधाईंदी न खाईंदुमि न पीअंदुमि जेसिताईं मूंखे पंहिंजे नबीअ जो न ॿुधाईंदी खाइण हराम पीअण हराम अम्मा चएसि थी पुट असांखे त ख़बर न आहे तुंहिंजो नबी किथे आहे चए मां घर जे पुठियां ॿ गलियूं छॾ पोइ हिकिड़ो घर अथई उन घर में उन ज़मीर थी रही उन खां वञी पुछा कर तोखे ॿुधाईंदी राति जो वॻिड़ो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अमल उम्मुल ख़ैर उते वञे थी उमे ज़मीर खां पुछा थी करे उमे ज़मीर चवेसि थी मूंखे ख़बर न आहे मोटी आई आहे पंहिंजे पुट खे चए थी पुट अबू बकर उमे ज़मीर चवे थी मूंखे ख़बर ई कोन्हे अम्मा वञो न राज़ रखियो अथई तूं हेॾे वठी अचीस उमे ज़मीर आई आहे कन में हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवे थी अबू बकर तुंहिंजी अमड़ मूंखां मोहम्मद जो पुछा थी करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो उमे ज़मीर घबराइण जी काई ॻाल्हि कोन्हे का अम्मा राज़दान आहे जेका से तोखे पुछा थी करे तूं ॿुधा उमे ज़मीर चवे थी सोनो नबी दारे इरकम में आहे राति जो वक़्तु आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे जिस्म मां रत हले थो पियो मुंहुं कंहिं धोतो कोन्हे के साफ़ न कयो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ हिन परेशानी जाल में आहे हिकिड़ो हथु पंहिंजे अमर जे कुल्हे ते हिकिड़ो हथु में ज़मीर जे कुल्हे ते राति जो अचे थो पियो मां क़ुर्बान वञा उन्हनि सन्नाटनि तां उन्हनि पथरनि तां जिन पथरनि ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा क़दम था लॻनि पिया उते पहुता तारे में दरवाज़ो खड़कायो दरवाज़ो खुलियो आहे केरु आहे अबू बकर सिद्दीक़ उते पहुतो आहे पहुचण सां बेहोश थी वियो छाजो वेहण छाजो ॻाल्हाइण छाजो बेहोश हेॾा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे खणी करे उनजो मथो पंहिंजी गोद में रखनि था अल्लाह अकबर कबीरा छा त मंज़र हो छा त अजीब मंज़र हो सोनो नबी परेशान अम्मा परेशान पालो परेशान रिश्ता परेशान हज़रत अबू बकर सिद्दीक़ बेहोश पियो आहे काफ़ी देर खां पोइ अखि खोले सोने नबी खे ॾिसी सोने नबीअ जे अखियुनि में ख़ुशीअ जा ॻोढ़ा थी विया अबू बकर तुंहिंजे करे त परेशान थी वियासीं अबू बकर कहिड़ो हाल अथई कहिड़ी सिहत अथई कहिड़ी तंदुरुस्ती चवे थो साईं घबराइण जी काई ॻाल्हि कान्हे का कुल मुसीबतिन बअद मुहम्मदिन जललो साईं तव्हांजो दीदार थी वियो दर्द दूर थी विया परवाने को शमा बुलबुल को फूल बस सिद्दीक़ के लिए खुदा का रसूल बस घबराइण जी ॻाल्हि कोन्हे का
مصطفیٰ کا ہم سفر ابو بکر مصطفیٰ کا ہم سفر ایتری محبت ہو محبت ساتھو مصطفیٰ کا ہم سفر محبت ساتھو مصطفیٰ کا ہم سفر اللہ اکبر کبیرہ اے ابو بکر صدیقہ جن پانچی جان سونے نبی تے قربان کئی پانچا بچہ سونے نبی تے قربان کئی پانچو اولاد سونے نبی تے قربان کئی پانچی ہر ایک سونے نبی تے قربان یہ طرح اللہ تبارک و تعالی طرح فرمایا انا اعطیناک الکوثر فصلی لربک وانحر ان شانئک هو الابتر سونا نبی اساں تو کہ کوثر نصیب کیو کوثر عطا کیو فصلی لربک وانحر پانچے رب دلا عبادت کندو کر قربانی کندو کر ان شانئک هو الابتر دشمن تو جوئی آہے بے نسلو کوئی دناموں نے جو نالو نہ وٹھندو پر موجہ سونا نبی تو جو روحانی اولاد تو جا روحانی بچڑا پوری دنیا میں ماں پھیلائے چلی اِنَّا أَعْطَيْنَاكَ الْكَوْثَرَ فَصَلِّ لِرَبِّكَ وَانْحَرْ إِنَّ شَانِئَكَ هُوَ الْأَبْتَرُ اوے سونو نبی کوثر وارو جے سونے نبی فرمایو تو مزدورن کے مزدوری جو قبل آئی ہیں جو فارقو انہیں جو پکڑی نہ سونو نبی جے عورتوں کیا کرنا جے جانوروں کیا کرنا جے مزدوروں کیا کرنا جے محنت کشن کیا کرنا ایسا ہی تمام چاہ کرنا ہو مزدور جو جن کو ویلو آئے کو مزدور ویچارو سجو دی محنت مزدوری کرے شام جو ٹائم تھی دعا تو انہیں کے پیسہ بھی نہ ملتا ایکڑو ہمرا گزارے دو ببار راس ہکڑی تھی ہوئیس ہکڑو پٹروس ویچارا غریبا غریبی حالو پٹ بیمار تھی کس پانتے ویچارو مری ہو وہ پٹ بیمار تھی کس علاج جیلا بھی پیسہ نہ علاج جیلا بھی پیسہ نہ کچھ ڈیارا گزری جا تو ہنن نڑی معصوم جانی پچھا تھی کرے پانچی ماں اما بھاؤ کے نہیں بل مرد اما بھاؤ کے نہیں بل مرد توجہ کہو اما بھاؤ کے نہیں بل مرد چی چھو پٹر ایڈی جلدی پہی پانچے بھاؤ جو پوچھی پہ دی چی اما بابو مری ہو تو مانی ملی ہی بھاؤ مری متا ہو مانی ملی موجہ دوستو غریب جو خیال کہے مزدور بیچارہ محنت کرتا انہاں کا بعد میں انہاں کی برٹا ملا تھا جو اٹھو وٹھن تھا سامان وٹھن تھا مزدور جو حق ادا کرتا مزدور تھی چور کھڑی بار پٹھن تے انسان کھڑے بوجھ جے کوٹھو اٹھن تے چھا چھا نہ کہو تہیں تا ٹکر انڑے رکھن تے افسوس کہو ترس نہ کہتے ہیں جے رکھن تے ہر سال وہے ڈاند جیاں پیو تھو ویچارو تحقیق ہی مزدور آکو منجو سہارو کو در بھی صبح شام آنے کو تا خبر پائے دلہا میں مٹی سرت کھنے کو تا خبر پائے گھرتیاں میں سجا دیا گھنے کو تا خبر پائے راتوں کو بکھے پیٹ تانے کو تا خبر پائے اے گوڑی گھنزی میں تکرے کیر گزارو کاٹے کو سنی رات بنا سور سیارو ہر سال وہے داند دیاں پیوتھو ویچارو تحقیق ہی مزدورہ کو منجو صاحب سونا نبی غریبان کیا کرنا مسکینان کی حق کرنا محنت کشن کی حق کرنا موجہ دوستو ایسا ہی تمہاری زندگی آرزی زندگی ان زندگی کی اسا سونے نبی جے طریقے تھے انہیں کہوں ما آتاکم الرسول فخذو وما نہاکم عنہ فانتہو جے کو اللہ جے نبی حکم کہوا اوہ کم کہوں جن کمن کھا سونے نبی روکوا انہاں کھا روکی دی پاؤں اجازم کہو دے انشاءاللہ سونے نبی جی تابعداری کرنا سی اجازم کہو تو پنج وقت نماز پڑھنا سی اجازم کہو تو عالمن سا محبت رکھنا سی ماجے کو چیم رب تعالیٰ پانچی بارگاہ میں مقبول و منظور فرمائے وما علینا الا البلاغ